अस्सलाम वालेकुम सभिनी दोस्तनि खे मुस्लमान भाइरनि खे हिकिड़ो अहम पैगाम ॾियणु चाहियां थो त जेके असांजा दोस्त नौजवान मुस्लमान भाइर आहिनि उन्हनि सभिनी खे इहो ई पैगाम ॾियणु चाहियां थो सोशल मीडिया जे ज़रिए त नए साल जी शुरूआति बहितर ईअं आहे त शुरूआति जेका आहे सा हिन टाइम छा 12:02 सो नए साल जी शुरूआति बहितरनि जो तरीक़ो इहो ई आहे त क़ुर शरीफ़ जी तिलावत करे ऐं नमाज़ जा कुझु नफ़िल पढ़ी तहजद पढ़ी करे ऐं साल जी शुरूआति कनि त बहितर आहे। छो जो अॼोको जेको ॾिसूं था ज़मानो, अॼोका नौजवान नए साल जी शुरूआति जेका कनि था त हथियारनि जी फायर कनि था, वेपन जो इस्तेमालु कनि था ऐं हिकिड़ो अयाशी कनि था या हिकिड़ो शराब पीअनि था नए साल जी राति में। तो तमामु हिकिड़ो ग़लति अमल आहे। तव्हां ॾिसो न त जॾहिं मुस्लमान असां जेके दोस्त भाइर आहिनि जेके शुरूआती नए साल जी शुरूआती फायरनि खां ऐं शराब खां अयाशी खां कनि था त उनजो सॼो साल कीअं गुज़रंदो? उनजो सॼो साल इहो ईअं ई गुज़रंदो जीअं हाणे ॾिसो था जहिड़ा खूनी तकरार ऐं हिकिड़ो क़बाइली जहिड़ा खोड़ जानियूं जेके ज़ाया थियनि थियूं मुस्लमान भाइरनि जूं, ॿ भाइर पाण में, ॿ क़ौमूं पाण में विढ़ी पवनि थियूं। सो सॼो साल जॾहिं हिकिड़ो पाण साल जी शुरूआति ई असां गोलियुनि सां कयूं था, फायरनि सां कयूं था, शराब सां कयूं था, गुनाहनि सां कयूं था त सॼो साल ईअं ई गुज़रंदो। छो जो शुरूआति तव्हां पाण साल जी उहा इन तरीक़े सां कई। पर जे तव्हां अलाह जे हिन रस्ते ते ऐं अलाह जे हिन कलाम खे, अलाह जे हिन क़ुर पाक खे जेको असांजे नबी सगोर ते लथल आहे, अगरि जे तव्हां शुरूआति इन सां कंदव, उन जी तिलावत सां कंदव ऐं नमाज़ सां शुरूआति कंदव साल जी, त इंशाअल्लाह तव्हांजो साल बि भलारो गुज़रंदो ऐं सुठो भाॻनि वारो साल गुज़रंदो ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में ख़ुशियूं बि ईंदियूं। बाक़ी ज़िंदगी आहे त ॾिसो ख़ुशियूं, दोस्तनि सां प्रोग्राम, दोस्तनि सां खाइणु पीअणु, असांजो बि दोस्तनि सां नए साल जो प्रोग्राम रखियलु आहे। इंशाअल्लाह सुभाणे दोस्तनि सां प्रोग्राम आहे, उन में खाइणु पीअणु जेको जाइज़ अलाह साईं असांखे ॾिनो आहे। ज़रूरु न आहे त दोस्तनि सां प्रोग्रामनि में माण्हू शराब पीए ऐं फायरिंग करे, त इहो ज़रूरी कोन्हे को। बहितर आहे त इन्हनि खां बचनि ऐं पंहिंजे साल जी शुरूआति उन तरीक़े सां कनि जंहिंमें अलाह बि राज़ी थिए ऐं अलाह जो रसूल बि राज़ी थिए। इंसानु गुनाहगार तमामु घणो आहे। शायदि तव्हां सभिनी खां गुनाहगार घणो मां हुजां ऐं मूं में ऐब घणा हुजनि, मूं में गुनाह घणा हुजनि, त मां पाण सम्झां थो त मां सभिनी खां वधीक गुनाहगार आहियां। पर बहितर जेको मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो असुलु जेका सोच हुई त साल जी शुरूआति क़ुर पाक जी तिलावत सां कजे, नमाज़ सां कजे, तहजुद पढ़े, त इंशाअल्लाह अलाह कंदो त हीउ जेको ईंदड़ साल आहे तव्हां जे लाइ ऐं असांजे लाइ त हिकिड़ो तमामु भलारो गुज़रंदो। ऐं अलाह खां इहा ई दुआ आहे त इंशाअल्लाह तव्हां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो, इन्हनि ग़लति कमनि खां बचण जे लाइ तौफ़ीक़ ॾींदो ऐं सिधे रस्ते ते हलाईंदो। बाक़ी जेको आहे सो असांजा मुस्लमान नौजवान जेके बि आहिनि, अमड़ियूं आहिनि, न्याणियूं आहिनि, अगरि जे इन तरीक़े सां शुरूआति कंदा साल जी, त इंशाअल्लाह अलाह में उमेद आहे त उनखे इन जो रिज़ल्ट ऐं इन जो जेको आहे अजुर ज़रूरु मिलंदो। बाक़ी नौजवान ॾिसो न, हाणे हिकिड़ो असां पाण घुरी करे पाण हिकिड़ो नए साल जी शुरूआति गोलियुनि सां कयूं था। पाण शुरूआति जेका असां गोलियुनि सां कयूं था, फायरनि सां कयूं था, सॼी राति माना हिकिड़ो 2 कलाक अढाई फायरिंग हले थी ऐं सॼी राति छोकिरा घरनि खां ॿाहिरि निकिरनि, पंहिंजे पीउ माउ खां निकिरी करे घरों त असां दोस्तनि जे प्रोग्राम में था वञूं, पोइ हुते शराब पीअनि था सॼी राति ऐं गोलियूं हलाइनि था। त जॾहिं हिकिड़ो तव्हां अलाह खां पाण ई इहो घुरियो त शुरूआति साल जी तव्हां गोलियुनि सां कई, त सॼो साल तव्हांजो गोलियुनि सां गुज़रंदो, जहिड़नि सां, फसादनि सां। ऐं उनखां अलावा इहे ॾींहं तव्हांजा ईअं ई गुज़रंदा सॼी ज़िंदगी ईअं पाण पोइ जॾहिं तव्हां हर साल तव्हां पंहिंजो रवैयो इहो हलाईंदो त तव्हांजी ज़िंदगीअ में इहे ॾुख तकलीफ़ा, इहे फायरिंगियूं, इहे जहिड़ा, इहे गोलियूं, इहे माहौल तमामु ख़राबु इहो ईअं ई गुज़रंदो। छो जो तव्हां पाण शुरूआति साल जी उन हिसाब सां कई गोलियुनि सां। त बहितर ईअं आहे त मुंहिंजी वरी बि अर्ज़ु आहे सभिनी मुस्लमान भाइरनि खे त ॿेली अलाह जे वास्ते ख़ुदारा पाण ते, पंहिंजे बचनि ते, पंहिंजे भाइरनि ते, पंहिंजे वॾनि ते, पंहिंजी फैमिली ते रहम कयो, पंहिंजी ज़िंदगीअ ते रहम कयो। गुनाहगार आहियूं, मञूं था, अलाह साईं 2 मलाइका फ़रिश्ता विहारिया आहिनि, हिकु गुनाह लिखण जे लाइ, हिकु सवाबु लिखण जे लाइ। सो गुनाह जो दर्जो पंहिंजो आहे, सवाब जो दर्जो पंहिंजो आहे। त मां वरी बि इहा इंशाअल्लाह क़ुर शरीफ़ जी तिलावत कई आहे, त जो नमाज़ बि पढ़ंदासीं, अलाह में उमेद आहे इंशाअल्लाह। त दुआ इहा घुरंदुसि सभिनी मुस्लमान भाइरनि जे लाइ, इहा ई दुआ आहे त पहिरीं ॻाल्हि जेके मुस्लमान भाइर जेके बि असांजा वॾड़ा आहिनि, जान छॾे विया आहिनि, ऐं अलाह साईं उन्हनि खे पंहिंजे महबूब जी उमत मां उथारींदो, सगीरा कबीरा गुनाह बख़्शींदो
क़बर कुशादी कंदो, जन्नतुल फिरदौस नसीब कंदो। ऐं जेकी हाली हयात हिन दुनिया में मुस्लमान भाइर आहिनि उन्हनि जे लाइ बि ऐं इहा ई दुआ आहे त इंशा अल्लाह पाक पंहिंजे प्यारे महबूब मिठड़े मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक जे सदके करबला जे शहीदनि जे वास्ते, 12 इमामनि जे वास्ते सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो। ही जेके जहिड़ा थियल आहिनि क़ौमुनि जा पाण में जहिड़ा आहिनि, ॿिनि भाइरनि जा, ॿिनि ज़ातुनि जा, ॿिनि दोस्तनि जा पाण में जहिड़ा तकरार ऐं इहे खून रेज़ियूं आहिनि, इंशा इहे जल्दी ख़तमु कंदो ऐं सभिनी खे सब्र जी तौफ़ीक़ ॾींदो ऐं फ़ैसिले सुलह करण जी इंशा तौफ़ीक़ ॾींदो। रब खां इहा ई दुआ आहे त इंशा सिधी राह ते, सिधे रस्ते ते हलाईंदो। जेको असांजे ॿचड़नि जी रोज़ी रिज़िक आहे उन में इज़ाफ़ो ॾींदो, बरकत ॾींदो, सगीरा कबीरा गुनाह बख़्श कंदो। मां तमामु घणो गुनाहगार ऐबदार, शायदि सभिनी खां गुनाह मुंहिंजा घणा आहिनि। अलाह खां उमेदु आहे, अलाह जी रहमत तमामु, मुंहिंजे गुनाहनि खां वधीक अलाह जी रहमत आहे। मुंहिंजा गुनाह तव्हां सभिनी खां मुंहिंजा घणा आहिनि, पर उन खां वधीक रहमत आहे जेका अलाह जी रहमत आहे। त अलाह जी अगरि रहमत करे, रहम करे त इंशा बख़्शींदो। अलाह में उमेदु आहे।